सिंध हुकूमत पारां एसी ऑफिस घोटकी ॿाहिरां क़ाइमु कयल सस्ते अटे जे स्टॉल तां घोटकी शहरवासियुनि खे को बि रिलीफ न मिली सघियो। घोटकी में कोलाची बलोच इतिहाद जी ऑफिस में हिकु गॾिजाणी कोठाई वई, जंहिं में सस्तो अटो न मिलण ख़िलाफ़ हिकु गॾिजाणी कोठाई वई। गॾिजाणी में ज़िले सदर इरफान बलोच, एजाज कोलाची, अली गोहर, अब्दुल अज़ीज़, इमरान कोलाची, वाजिद कोलाची ऐं शहरी इतिहाद जे अॻवान लाला केसर खान, बिलावल भुट्टो, कोरस ज़िले सदर कदीर अहमद सूमरो, जनरल सेक्रेटरी मोहम्मद इस्माइल गडानी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी जमील अहमद लाखो, नायब सदर वन मोहम्मद इलियास लखण, सुन्नी राब्ता काउंसलर मौलाना बशीर अहमद महर शिरकत कई। इन मौके ते अॻवाणनि चयो त घोटकी एसी ऑफिस ॿाहिरां क़ाइमु कयल सस्ते अटे जे स्टॉल ते सूमर ॾिहाड़े ताईं अवाम खे अटो फ़राहम न कयो वियो त एसी ऑफिस ॿाहिरां सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। उन्हनि जो वधीक चवणु हो त हिन टाइम अटो 150 रुपया किलो विकिरो कयो पियो वञे। डीसी घोटकी खां मुतालबो कयूं था त अटे जी फ़राहमी खे यकीनी बणाए अवाम मां बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची